नाज़रीन ख़बर शामिल कयूं था डेली इरादो न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ मंसूर चांडियो मुताबिक़ पसंद जो पढ़ो कंदड़ नौशरो फिरोज़ जोड़े जो माइटनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ कराची में एहतजाज तफ़सील मुताबिक़ कुछ ॾींहं पहिरीं नौशरो फिरोज़ वासण सीमा पंवर ऐं सनाउल्ला पंवर कराची जी अदालत में पहुची खेनि पंहिंजी मर्ज़ी सां शादी कंदे मीडिया अॻियां खेनि पंहिंजो बयान बि रिकॉर्ड करायो हुयो जंहिंखां पोइ खेनि नारी सीमा पंवर जे माइटनि मुड़ुसु सनाउल्ला पंवर जे घर वारनि जो जीअण जंजाल करे छॾियो। पसंद जी शादी कंदड़ नारी सीमा पंवर मीडिया खे ॿुधायो त मां हिकु बालिग़ छोकिरी आहियां ऐं मूं पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां सनाउल्ला पंवर सां हक़ निकाह कयो आहे। अहिड़ो नोटिस कोर्ट पारां बि पिणु नौशरो फिरोज़ मिठियाणी थाणे ॾांहुं पिणु मोकिलियो आहे पर हाणे पोइ बि मुंहिंजा घर वारा मुंहिंजे मुड़ुस जे वालिद खे बेगुनाह पुलिस खां गिरफ़्तार कराए खेनि तशदुद पिणु कराइनि पिया जंहिंजी मां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयां थी ऐं एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयां थी त मुंहिंजे सहुरे खे बेगुनाह खेनि मिठियाणी थाणे जी पुलिस गिरफ़्तार कयो आहे जंहिंखे बिना देर आज़ादु कयो वञे हुन वधीक चयो त ऐं मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे बि जान जो ख़तरो आहे पिणु तहफ़ुज़ फराहम कयो वञे होरा प्यार जो परणो कंदड़ सीमा पंवर जे मुड़ुस सनाउल्ला पंवर एहतजाज दौरान ॿुधायो त असां राज़ ख़ुशीअ सां कराची जी अदालत में शादी कई आहे कोई जुर्म या गुनाह न कयो आहे जो मुंहिंजे घर वारनि खे मिठियाणी थाणे जो पुलिस तंग पई करे हुन वधीक ॿुधायो त कल्ह मुंहिंजे वालिद खे बेगुनाह थाणे मिठियाणी जी पुलिस गिरफ़्तार कयो आहे जंहिंखे बिना देर आज़ादु कयो वञे न त ॿी सूरत में मिठियाणी पुलिस ख़िलाफ़ पाण कोर्ट में केस